जिले मटियारी के तारीखी गोठ दरगाह फ़कीर नूह हथियाणी के रहवासी फ़कीर वारिस नूह पोटो पारां पंहिंजी 20 एकड़ ज़रई ज़मीन ते विहारियल बरसात मुतासिर थियल माण्हुनि जी इंतज़ामिया समेत कंहिं साड़ न लधी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी त तव्हांखे आगाही ॾींदो हलां त मटियारी ज़िले जे तारीख़ी ॻोठ दरगाह फ़कीर नोथियाणी रहवासी फ़कीर मोहम्मद वारिस नूह पोटो पारां पंहिंजी 20 एकड़ ज़रई ज़मीन ते विहारियल बरसात मुतासिर थियल 150 खां वधीक घरनि जे रहवासियुनि जी इंतज़ामिया समेत कंहिं सार न लधी आहे। घरनि मां बरसाती पाणी नेकान न थियण सबबि मासूम ॿार, औरतूं, मर्द गिस्पो, मलेरिया, बुखार, चमड़ीअ जी बीमारियुनि, डायरिया ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वड़ी विया आहिनि। रहवासियुनि लक्ष्मण ॾियाराम, प्रेम शेरल, विकियो, सदाम, सदोरो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो आहे त ताज़ियुनि बरसातुनि में असांजा 150 खां वधीक कचा पका घर किरी पट पइजी विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं इंतज़ामिया समेत कंहिं असांजी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।